महिरबानी वादा। लतीफ़ साईं चयो त जा भूए पेरें मुंहुं सा भूए मथे सजणे। जेका ज़मीन मुंहिंजे पेरनि जे हेठां आहे मुंहिंजा महबूब उन ज़मीन जे हेठां अची विया आहिनि। जा भूए पेरें मुंहुं सा भूए मथे सजणे, धिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासूं, ॾींहं मिड़ियो ई ॾूं उथी लोच लतीफ़ चए। हिन महफ़िल जी सदारत कंदड़ प्रोफेसर डॉक्टर फ़तेह मोहम्मद मरी साहब, हक़ीक़ी जेका सचाई आहे उहा इहा आहे त हीउ प्रोग्राम साईं जनी करायो आहे ऐं असां रुॻो बांह ॿेली आहियूं। इहो सॼो क्रेडिट साईं फ़तेह मोहम्मद मरी साहब ॾिनो वञे थो। छाकाणि फ्रॉम द वेरी फस्ट डे साईं जन कोलाब्रेशन में डॉक्टर मखमूर खे ॾेई छॾियो ऐं पोइ गॾिजी पे सेट कयोसीं छा हुजणु खपे, कीअं हुजणु खपे, पर इहो सॼो क्रेडिट साईं खे वञे पियो। छाकाणि त साईं ए.क्यू. अंसारी साहब जो तमामु वॾो हिकिड़ो अहम पासो साइंटिफिक लुग़त ठाहिण जो बि हुयो। उनजे करे असांजो कंसर्न उन हवाले सां, लिसानियात जे हवाले सां ऐं लुग़ात जे हवाले सां ॾाढो मज़बूत हुयो। त उनजे करे असां साईं वारनि सां हुयासीं, न त सॼो क्रेडिट साईं ताईं वञे पियो थो। ऐं ख़ुशनसीबी आहे जो हेॾा वॾा माण्हू हिते मौजूदु आहिनि। प्रोफेसर डॉक्टर मुजीब सहराई साहब, साईं ताज सहराई साहब खे केरु न सुञाणे, उनजे लेजेसी मां हेॾा वॾा माण्हू, ऐं साईं अल्ताफ़ सियाल साहब वाइस चांसलर उन यूनिवर्सिटी जा जंहिंजा वाइस चांसलर वॾे अरसे ताईं साईं ए.क्यू. अंसारी साहब जन रहिया। असांजो हरदिल अज़ीज़, बल्कि हैदराबाद जो नालो जॾहिं अचे थो साम्हूं त उनजे कमिश्नर साईं फयाज़ अब्बासी साहब जो नालो अचे थो। छाकाणि त हू इल्मु दोस्त ऐं अदब दोस्त आहे ई आहे, पर इंसान दोस्त सभिनी खां वधीक आहे। त सभिनी सां खिली मिली मिलण वारो, ऐं नंढे में नंढे स्कूल जे कंहिं प्रोग्राम में हुजे या कॉलेज जो प्रोग्राम हुजे या असांजो को प्रोग्राम हुजे, साईं हुन में ज़रूरु शामिलु थींदा आहिनि। इहा उन्हनि जी इल्मु दोस्ती आहे, अदब दोस्ती आहे ऐं समाज दोस्ती आहे, जंहिंजे करे उहो अॼु बि असां सां हिते गॾु आहिनि। ऐं खेनि भलीकार थो चवां। मैडम भट्टी ज़ाहिरा उन लेजेसी, जेका लेजेसी साईं ए.क्यू. अंसारी साहब जी हुई, उनखे खणी हले पई। असांखे ख़ुशी आहे त मैडम डायरेक्ट उन्हनि शागिर्दनि मां आहे, जेके शागिर्द वरी पाण वॾा उस्ताद थिया। त इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। मैडम नाहिद असां नेचुरल साइंसिस जी डीन साहिब आहिनि, उहे असां वटि हिते मौजूदु आहिनि। साईं प्रोफेसर डॉक्टर ख़लील एबूपोटो साहब असां वटि मौजूदु आहिनि, तमामु वॾो स्कॉलर ऐं साईं जन जो डायरेक्ट शागिर्द, ऐं सभु कुझु उन्हनि साम्हूं ॾिठो। साईं जो कमु करण जो स्टाइल, ॿियो सॼो जेको हुनजो नमूनो हो कमु करण जो, कीअं कमु कबो आहे। साईं इस्माइल साहब वेठा आहिनि, ॿिया मांझी साहब वेठा आहिनि, मखमूर साहब ऐं साईं अली दोस्त आजिज़ साहब हाणे आहिनि। ॿिया साईं जन जी तमामु वॾी लेजेसी मैडम होमेरा वेठी आहे, साईं ज़ुल्फ़कार साहब वेठो आहे ऐं डॉक्टर साहब जन वेठा आहिनि। ऐं तव्हां सभिनी खे भलीकार चवां थो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे हिन आगन ते, हिन प्रोग्राम में। ऐं सफ़ा थोरो ॻाल्हाईंदुसि, छाकाणि त डॉक्टर साहब जे ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ पासा ऐं पहलू कुझु डिस्कस थी चुका आहिनि, कुझु अञा वधीक थींदा। हक़ीक़त इहा आहे त ही माण्हू, ऐं त ईअं थो सम्झां ॼण त भुटे साहब खे जॾहिं फांसी अञा कान आई हुई त हिन जी कंहिं ॾाहे माण्हू सां मुलाक़ात थी, ऐं मुलाक़ात करे जॾहिं ॿाहिरि निकितो त उन माण्हू जा लफ़्ज़ हुया त ही वॉज़ बॉर्न टू बी हैंग्ड। अहिड़े माण्हू खे जहिड़ो कोन छॾींदा, ही वॉज़ बॉर्न टू बी हैंग्ड, ऐं इहो फांसी चढ़ण जे लाइ ॼाओ आहे। त साईं जी शख़्सियत जॾहिं असां ॾिसूं था त ही वॉज़ बॉर्न टू वर्क, ऐं सॼो ॾींहुं कमु ऐं कमु मुसलसिल कमु। ऐं वॾी ॻाल्हि आहे त हिकिड़ो साइंस जो माण्हू जंहिंजी डिग्री साइंस में आहे, पोस्ट डॉक्टरेट साइंस में आहे, उहो पंजनि माण्हुनि सां कनेक्ट थियण जे लाइ ही एॾी ज़बरदस्त डिक्शनरी, इहे हुनजा पहिरियां 2-3 पेजिस आहिनि जेके आउं हिते खणी आहियां। त एॾी ज़बरदस्त डिक्शनरी, हुनखे ठाहिण जो ख़्यालु कीअं थो ज़हन में अचे, छाकाणि त ही माण्हुनि खे कनेक्ट करे पियो रखे। त असांजा जेके मारवाड़ा जहांगीर आहिनि, उहे ज़ाहिरा जेके सिंधी ख़्वांदा आहिनि, उहे अंग्रेज़ी मां एतिरो वाक़ुफ़ु कोन्हनि, त हू उन्हनि खे उहा ॼाण, उहो इल्मु पंहिंजी हुन ॿोली में ॾियणु पिए चाहियो हुन। ऐं उहो
हेतिरा जेके साइंस जा शोबा आहिनि उन्हनि सभिनी जी गॾियल हिकिड़ी डिक्शनरी ठाही ऐं एतिराफ़ थो कयां त एतिरी ख़ूबसूरत डिक्शनरी जेका साईं अॼु खां 63 साल अॻु ठाही, अहिड़ी ख़ूबसूरत डिक्शनरी अॼु बि न आहियूं असां ठाहे सघिया। त हुन साइंटिफिक इस्तलाहनि जी एॾी ख़ूबसूरत डिक्शनरी तयारु कई आहे ऐं हुन माण्हुनि खे ॻोल्हियो कीअं आहे। ज़ाहिर आहे हू बुनियादी तौरु साइंस जो माण्हू आहे त हू इब्राहिम जोए साहिब खे ॻोल्हे हथु करे थो ऐं पंहिंजो सॼो मसौदो उन वटि खणी थो वञे। साईं हिन खे हिकु नज़र ॾिसी ॾियो त हिन में जेका सिंधी मूं कतब आंदी आहे या दुरुस्त आहे या हिन में के चुकूं आहिनि, त उहा उन वटि खणी साईं चंड साहिब वटि जेको ॿाहिरि लिसानियात आहे उन वटि हीअ डिक्शनरी खणी थो वञे, एक्नॉलेज थो करे ऐं हीअ डिक्शनरी तरतीब ॾियण खां पोइ हू हिकिड़ो जेको हुनजो प्रेफेस लिखे थो ॾाढो ख़ूबसूरत ऐं जामे हुन उन लुगात जी सॼी गैलेक्सी खे आंदो आहे त जेको सिंध में लुगत जो कमु थियो आहे कंहिं कयो आहे, कहिड़े मयार जो कयो आहे, उहो सॼो हिन प्रीफेस में ॾिनो आहे। उन खां पोइ साईं शम्सुद्दीन तुन्नी साहिब खे हुन गाइड कयो आहे त हू डिक्शनरी लिखनि ऐं उनजो प्रीफेस डॉक्टर साहिबु पाण थो लिखे ऐं उन में बि जेके साइटेशन्स ॾिनियूं अथई त भई हिन जी ज़रूरत असांखे छो आहे, असां पंहिंजनि माण्हुनि खे इल्मनि सां कनेक्ट कीअं था करे सघूं, उन्हनि सां जोड़े कीअं था सघूं, उहो सॼो हिकिड़ो पस मंज़र ऐं पेश मंज़र डॉक्टर साहिबु खणी थो अचे। ऐं हाणे बि जॾहिं या जेको बि ॾिसंदो असांजो साइंस जो शागिर्द त गूगल स्कॉलर्स ते वञो या कंहिं बि ॿिए अहिड़े टूल ते वञो त साईं जा साइटेशन्स ॾिसो हज़ारनि जे तादाद में उन्हनि जा साइटेशन्स आहिनि। त हिकिड़ो सिंधी माण्हू हैदराबाद में ॼावल इंटरनेशनल रेप्यूट जो कमु करे थो। इहे इदारा को ईअं कोन था ॾियनि, UGC ईअं घर वेठे कंहिंखे कोन थी ॾिए। जीअं लतीफ़ साईं चयो आहे न त जेको ॾुथ करे त डूंगर ॾोरण ॾाखड़ो, जेको कुझु घुरे थो मोट में त पोइ पहाड़ जो पंधु करणु ॾाढो ॾुखियो आहे। छपर की न ॾे सूखड़ियूं सुतनि खे, इहो पहाड़ या जबल या ॾींदड़ या दयावान सुतलनि खे सूखड़ी कोन ॾींदो आहे, सुतलनि खे तोहफ़ा कोन ॾींदो आहे, उन्हनि खे तोहफ़ा मिलंदा आहिनि जिन को कमु कयो आहे। इहे सितारा इम्तियाज़ ईअं कोन था मिलनि, इहे मुख़्तलिफ़ हेॾनि वॾनि इदारनि जी मालिकी या उन्हनि जी वाग ईअं कोन थी मिले। उन्हनि जे पोयां यकीननि उहो पोरियो आहे, ॾींहुं राति जो पोरियो आहे ऐं हिकिड़ो विज़न आहे। डॉक्टर साहिब जी समूरी ज़िंदगी खे जेकॾहिं नटशेल में असां ॾिसूं त कमु ऐं सिर्फ़ु कमु ऐं उहो हिकिड़े इंतिज़ामी मामलनि में ॾिसो, उन में कम में हिकिड़ी तरतीब आहे, कम में हिकिड़ी तनज़ीम आहे ऐं हिकिड़ो अहिड़ो शख़्स आहे जेको सरापा कमु करे थो पियो। ऐं अहिड़ा माण्हू आउं चवंदो आहियां त वली या दरवेश इहे ई माण्हू हूंदा आहिनि। वली ऐं दरवेश थियण जे लाइ को ख़ानकाह वसाइणु ज़रूरी कोन्हे को, ही तबियतनि इहे वली ऐं दरवेश आहिनि ऐं इन्हनि जो जेको इंतकाल आहे, इंतकाल हुए बि लतीफ़ साईं चयो आहे मुंतकिल थियणु आहे। हितां खणी हुत जिन रखियोसीं रसियूं, साजन सूंहं सिरत विखाई वेझो घणो, या मरण अॻे जे मुआसे मरी थियनि मौत, हाणे मरी थिया न मात, हूंदासीं हयात जीअण अॻे जे जिया। त मरण खां पहिरीं मरण माना पंहिंजी डेडिकेशन सॼी कम जे हवाले करे छॾनि, पंहिंजी मर्ज़ी ख़तमु। उर्दू वारे कंहिं चवनि त इश्क में मर्ज़ियां नहीं चलती जिस तरफ़ यार कहे बिस्मिल्लाह, त पंहिंजी मर्ज़ी ख़तमु करण ई हक़ीक़त में उन मौत खे क़बूलु करण जो नालो आहे। ऐं उहे जेके पंहिंजे हूंदे पंहिंजे समूरनि ख़्वाहिशनि खे तर्क करे ख़तमु करे ऐं उहो सॼो पंहिंजे पाण खे अर्पे छॾणु हिन धरती जे लाइ, धरती वासियुनि जे लाइ, त उन्हनि जे लाइ लतीफ़ साईं जो इहो बैत ऐं चई करे ॻाल्हि खे ख़तमु कंदुसि। त लतीफ़ साईं चए थो त सारी राति सुभान जागी जिन यादि कयो। सुभान यादि करणु रुॻो अलाह अलाह करणु कोन्हे को, सुभान यादि करणु सुभान जी मख़लूक जी ख़िदमत करणु आहे, सुभान जे बंदनि खे रस्तो ॾेखारणु आहे, शागिर्दनि खे रस्तो ॾेखारणु बि सुभान खे यादि करणु आहे। सारी राति सुभान जागी जिन यादि कयो, उन जी अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान। मिटी उन्हनि जी मान लहंदी आहे जेके कमु कनि था, जेके ख़िदमत कनि था, बेलोस ख़िदमत कनि था, मोट में त कुझु कोन था घुरनि। ज़ैन साहिबु चयो त डॉक्टर साहिबु कॾहिं बि सरकारी घर में कोन रहियो, हुन सॼी ज़िंदगी जेका आहे सो पंहिंजे पर में, पंहिंजे उन में, बल्कि निजी कचहरी में सवेर में ॿुधायूं त बाबा त मुंहिंजे घर में रहंदा आहियो जेको मूं घर ठाहियो, त हुननि पंहिंजे लाइ त कुझु कोन ठाहियो आहे। त उनजी अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान, कोड़े कनि सलाम अचो आ गया हुनजे। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी।